Alaikum warahmatullahi wabarakatuh. Our friends, my channel subscriber, सभिनी खे दिलि सां मां ख़ुशामदीद कयां थो। हिन क्लास में असां काफ़ी शयूं चैनल ते पढ़ियूं आहिनि, जंहिंमें मां प्रेज़ेंट टू बी टेंस पढ़ायो। उन ई गॾु मां टेबल तव्हांखे सम्झाईंदुसि। इनशाला ध्यान सां सम्झंदा वॾो फ़ाइदो थींदो, छो जो टेबल ज़रूरी आहे। हर टेंस जी टेबल ज़रूरी आहे। कॾहिं बि कहिड़े तिर्ज़ में बि अची सघे थो टेंस। हाणे मिसाल जी को सवाल जो करे त ख़बर कीअं पए त हिनखे कीअं जवाबु ॾियणो आहे, कीअं। जॾहिं टेबल ख़बर हूंदी पोइ सवाल जवाबु ॾियण बि आसानी थी वेंदी। हाणे गौर सां ॾिसंदा, ऐं वीडियो वॾो नथो कयां जीअं तव्हांखे सम्झ में आसानी थिए ऐं तंग बि न थियो। शुरू थो कयां मां हाणे मां हीउ सवाल लिखियो आहे बयानी। हीउ जेको आहे सो मां जुमिलो लिखियो आहे बयानी, जेको आमतौर ते टेंस में मां करायो। बयानी छा आहे? मां हिकु डॉक्टर आहियां। इन जो तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे सो छा आहे, जेको आहे सो इंग्लिश में। ऐं सभ खां पहिरियां असां जेको आहे सो आए खे खणी ईंदासीं हिते। आए, पोइ आए छा आहे? सब्जेक्ट। पोइ हितां जेका वर्ब खे खणी ईंदासीं एम, आई एम। पोइ खणंदासीं ऑब्जेक्ट, अ डॉक्टर। हाणे हे त जेको असांजो बयानी थी वियो। हाणे इनखे असां जेको आहे सो सवाली कीअं कंदासीं, उहो थोरो ध्यानु कंदा। सवाल बि आसान आहे। को जो सवाल करे त उहो कीअं करे सघे, उहो सवाल सम्झणो हूंदो तॾहिं करे सघंदो न। सभ खां पहिरियां असां हिनखे हेठि लाहींदासीं, हिनखे एम खे, एम खे। पोइ आए खे हिते रखंदासीं, पोइ हे हिते रखंदासीं, पोइ हे हिते रखंदासीं। आई एम डॉक्टर बयानी थी वियो। एम आई डॉक्टर हे थी वियो। हे थी वियो असांजो जेको आहे सो सवाली। सवाल ईअं सेम आहे। ऐं सिंधी में बि ईअं थींदो जेको आहे सो, जेको आहे सो हाणे छा थो चए, छा मां डॉक्टर आहियां, छा मां डॉक्टर आहियां। सिंधी में ईअं थींदो। ऐं इंग्लिश में वरी जेको आहे सो हीअं थींदो। हीअ शइ ते आणींदा, पोइ आख़िर में तव्हांखे सॼो सम्झाईंदुमि त कीअं आहे। हाणे मां हिनखे जेको आहे सो डिफाइन थो कयां, अञा वधीक त माना सवाल ई थी वियो। हाणे हिनखे नेगेटिव कीअं कंदासीं? नेगेटिव बि आसान आहे। सभ खां पहिरियां असां वरी हिनखे हिते खणी ईंदासीं, आए खे। आए खे हिते खणी आयासीं, एम खे हिते खणी ईंदासीं। ऐं पोइ हिते छा लिखंदासीं? हिते लिखंदासीं नॉट अ डॉक्टर, नॉट अ डॉक्टर। मां हिकु डॉक्टर न आहियां, इहो थी वियो नेगेटिव, माना नाकारी। हे जेका सो बयानी, हे सवाली, ऐं हे नाकारी। हे टेबल खे तव्हां चङी तरह सम्झो। सवाल करणो, बयान करणो हुजे त उहो हीअं बयानु कंदा, सवाल करणो हूंदो त हीअं। ऐं जेको आहे जवाबु हिन में जेको आहे नाकारी ॾियणो हूंदो त वरी उहो हीअं। वरी उन खां पोइ ॿई सवाल ईअं नाकारी कीअं थींदा? सभ खां पहिरियां असां हिनखे हिते खणी ईंदासीं, एम खणी आया त पोइ हिते आए खणी ईंदासीं। पोइ वरी हिनखे हिते खणी ईंदासीं, नॉट अ डॉक्टर। हिनखे हिते सवाल जी निशानी ज़रूरु ॾींदा, न त जुमिलो ग़लति थी वेंदो। एम आई नॉट अ डॉक्टर। छा मां हिकु डॉक्टर न आहियां? माना कंहिंखे सवाल जो नाकारी में ॾियणो घुरिजे त पोइ उहो कीअं चए? पोइ चए छा मां हिकु डॉक्टर न आहियां? आई एम नॉट अ डॉक्टर। छा मां हिकु डॉक्टर न आहियां? ओ सॉरी, हिते जेको आहे सो हीअ एम थींदी वॾी, यानी बसि हे इहो थींदी एम थींदी, माना हे वॾनि अखरनि सां हिते अची वेंदी हीअ एम। हाणे जेको आहे आख़िरी जेको आहे सम्झो, आख़िरी थींदो ताक़ीदी। ताक़ीदी यानी रियली जंहिंमें हूंदो आहे, जंहिंमें चइबो आहे मां त हिकु डॉक्टर आहियां। ॿुधई हाणे उहो कीअं ईंदो? सभ खां पहिरियां असां हिनखे हिते लाहींदासीं, वरी हिनखे हिते लाहींदासीं। हाणे छा रखंदासीं? रियली हणंदासीं, रियली अ डॉक्टर। आई एम रियली अ डॉक्टर। छा मां हिकु डॉक्टर आहियां? माना इहो इन जे लाइ, छा मां हिकु डॉक्टर आहियां। ऐं सभ खां पहिरियां छा आहे त आई एम अ डॉक्टर, मां हिकु डॉक्टर आहियां। एम आई अ डॉक्टर, छा मां हिकु डॉक्टर आहियां। वरी हिते छा थो चए? आई एम नॉट अ डॉक्टर, छा मां डॉक्टर न आहियां। हिते चए थो आई एम नॉट अ डॉक्टर, छा मां डॉक्टर न आहियां।
पर हिते सवाल इहो आहे, हिते छा थो चए, मां डॉक्टर न आहियां, हिते चए थो एम आई एन नॉट अ डॉक्टर, इहो सेम हिते आहे। छा आहे, हिकु मां डॉक्टर न आहियां, हिते चवे थो छा, मां 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 हिकु डॉक्टर न आहियां, हिते थो चई छा, मां हिकु डॉक्टर न आहियां, पर हिते थो चए त मां त डॉक्टर आहियां। मां त डॉक्टर आहियां, इहे सम्झी सॼो त कॾहिं बि किथे बि इहे जुमिला अची सघनि था। टेंस त सम्झी वियासीं, हाणे इहा टेबल हुन टेंस जी आहे, हाणे इहे किथे बि तव्हांजा सवाल जवाब थी सघनि था। जेकर असां हिनखे कंप्लीट सम्झंदासीं त इनशाला असांजो टेंस कंप्लीट थी वेंदो। सही आहे, त टू बी टेंस जी तव्हां त ख़बर आहे, सॼो सम्झायो। हाणे हिनखे टेबल खे सम्झो आसानी थी वेंदी। सही आहे, हाणे मां 3 जुमिला हिन जा ॾींदुमि, उहो तव्हां जेको आहे सो हुन में करे ॾेखारिजो होमवर्क में, उहो तव्हां मुंहिंजे व्हाट्सएप नंबर ते मोकिलिजो। 3 जुमिला ॾींदुमि सिंधीअ में, तव्हां इंग्लिश में हुननि खे कन्वर्ट करे ॾेखारींदो बसि। हीउ तव्हांजो जेको आहे सो होमवर्क आहे। पहिरियों नंबर, ॿियों नंबर, टियों नंबर। हाणे इन तव्हां टिनिनि ते जेको आहे टेबल ठाहींदव, पहिरें नंबर ते, ॿिए नंबर ते, टे नंबर ते। हीउ तव्हांजो होमवर्क आहे। हीउ तव्हांजो होमवर्क आहे, तव्हां करे जेको आहे सो मुंहिंजे व्हाट्सएप नंबर ते मोकिलिजो। जेकी हिते तव्हांखे न सम्झ में आई सो मूंखां पुछंदा, इनशाला मां तव्हांखे सही तरीक़े सां सम्झाईंदुमि। मुंहिंजी का फीस न आहे, बसि तव्हां लाइक कंदा ऐं जेको आहे शेयर कंदा, ऐं शुक्रिया।